नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त ॼाम नवाज़ अली पेरोमल थाणे जी हद में कार बरसाती पाणी में किरी पई 3 ॼणा ॿुॾी फोत थी विया। कार बरसाती पाणी में किरी पई 3 ॼणा ॿुॾी फोत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श राजपर मूजिबि राति देर सां दिलशाख तां मानी खाई मोटंदड़ कार सुल्तानाबाद वटि टर्न कटींदे बरसाती पाणी में किरी पई, जंहिंमें 3 ॼणा राजेश मेघवाड़, ड्राइवर धर्मू ऐं कैलाश मेघवाड़ फोत थी विया। फोतुनि जो तालुक़ु पेरूमल शहर सां आहे, जॾहिं त फोतुनि जे घरनि में कोहराम मतल आहे। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त ॼाम नवाज़ अली पेरोमल थाणे जी हद में कार बरसाती पाणी में किरी पई 3 ॼणा ॿुॾी फोत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर साईं बख्श राजपर मूजिबि राति देर सां दिलशाख तां मानी खाई मोटंदड़ कार सुल्तानाबाद वटि टर्न कटींदे बरसाती पाणी में किरी पई, जंहिंमें 3 ॼणा राजेश मेघवाड़, ड्राइवर धर्मू ऐं कैलाश मेघवाड़ फोत थी विया। फोतुनि जो तालुक़ु पेरूमल शहर सां आहे, जॾहिं त फोतुनि जे घरनि में कोहराम मतल आहे।